नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंदकोट खां ख़बर ॾींदा हलूं त कंदकोट लॻ बख्शापुर जे ॻोठ गुल मोहम्मद लाशारी कश्मोर कॉलोनी वन जे रवासियुनि अब्दुल रहीम लाशारी, गुल मोहम्मद लाशारी ऐं अब्दुल कादिर लाशारी एहतजाज रिकॉर्ड कराईंदे चयो है त खोसा बिरादरी जे हथियारबंदनि मोहम्मद अली खोसो, अमजद अली खोसो, इरशाद खोसो, गुलाम हुसैन सोलंगी असांजे ॻोठ ते हथियारनि सां चढ़ाई करे असांजे नौजवान सजाद अली पुट अब्दुल रहीम लाशारी खे अगवा करे विया आहिनि। जंहिं बाद असीं इलाइक़े जे अमीरनि ऐं पुलिस वटि फरियादी थियासीं, पर नौजवान जी बाज़ियाबी लाइ कंहिं बि असांजी मदद कोन कई। असां पंहिंजे नौजवान सजाद अली खे भुंग एवज़ हथियारबंदनि खां आज़ादु करायोसीं। अगवा में मुलवस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ केस दाख़िल करायो ऐं कश्मोर जे कोट सगोरी अगवा में मुलवस जवाबदारनि जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी कंदे SHO गुड्डू खे जवाबदार फौरी तौर गिरफ़्तार करण जो हुकुम ॾिनो। हिन चयो है त पुलिस असांजी का बि मदद कोन पई करे। नौजवान जी अगवा में मुलवस जवाबदारनि खे इलाइक़े जे बाअसर जी पुठ हासिल आहे, जंहिं करे पुलिस जवाबदार गिरफ़्तार नथी करे। ॻोठाणनि वधीक चयो त नौजवान सजाद अली अगवा कंदड़ नौजवान आज़ाद घुमी रहिया आहिनि ऐं हर रोज़ असांजे घर मथां चढ़ाई करे मौतमार धमकियूं पिया ॾियनि। केस तां हथ खणो न त ॻरा नतीजा भोगण लाइ तयारु रहो। हिन चयो त हथियारबंद वाज़े लफ़्ज़नि में धमकी ॾींदे चयो त केस तां हथ खणो न त ॿी सूरत में नौजवान सजाद खे अगवा करे क़त्ल कयो वेंदो ऐं संदुसि जे घर भातियुनि खे बि हाफ फ्राई कई वेंदी। ॻोठाणनि सिंध जे वॾे वज़ीर चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान IG सिंध SSP कश्मीर खे अपील कंदे मुतालबो कयो त अगवा में मुलवस जवाबदार गिरफ़्तार करे तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी